ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर ने PPMA सरदार मोहम्मद बख्श महर ख़िलाफ़ जांच उकलाए छॾी आहे। एहतिसाब अदालत में सरदार मोहम्मद बख्श महर जी गिरफ़्तारी खां अॻुवारी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। नेब PPMA ने सरदार मोहम्मद बख्श महर ख़िलाफ़ जांच बाबति एहतिसाब अदालत में रिपोर्ट जमा कराए छॾी, जॾहिं त वकील जो इहो चवणो हो त नेब जे नए कानून मूजिब सरदार मोहम्मद बख्श महर ख़िलाफ़ जांच नेब जे ज़मरे में नथी अचे। उन करे नेब सखर जांच वापस करे छॾी आहे। नेब सरदार मोहम्मद बख्श महर ख़िलाफ़ घोटकी में 175 एकड़ सरकारी ज़मीन जे रिकॉर्ड में फेरफार करण बाबति जांच करे रही हुई। नेब PPMA ने सरदार मोहम्मद बख्श महर ख़िलाफ़ जांच उकलाए छॾी। एहतिसाब अदालत में सरदार मोहम्मद बख्श महर जी गिरफ़्तारी खां अॻु वारी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त दाख़िल थी, जंहिं ते ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पीपल्स पार्टी जंहिंमें ने सरदार मोहम्मद बख्श महर जे ख़िलाफ़ नेब जे तरफ़ां थींदड़ जेका जांच आहे उहा उकलाए छॾी आहे। सरदार मोहम्मद बख्श महर जे तरफ़ां नेब जी जांच में सखर जे एहतिसाब अदालत में गिरफ़्तारी खां अॻुवारी अबूरी ज़मानत हासिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनल हुई। उन दरख़्वास्त जी एहतिसाब अदालत सखर जी 3 नंबर अदालत ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान नेब जे जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾिनी आहे त नेब जे आंदल नए कानून मूजिबि सरदार मोहम्मद बख्श महर जे ख़िलाफ़ जेका जांच कयूं पिया उहा उन ज़ुमरे में नथी अचे। उन जे करे उहा जांच वारो मामिलो आहे उहो उकलाए छॾियो आहे। अहिड़ी जांच रिपोर्ट IO जे तरफ़ां पेश करण खां पोइ एहतिसाब अदालत जे तरफ़ां सरदार मोहम्मद बख्श महर जेका गिरफ़्तारी खां अॻुवारी अबूरी ज़मानत हुई उहा दरख़्वास्त उकलाए छॾी आहे। अदालत नेब जे तरफ़ां 175 एकड़ सरकारी ज़मीन जो खातो फेरण बाबति जेको आहे नेब उहा सरदार मोहम्मद महर जे ख़िलाफ़ महर तफ़सील खां